नवाज़ न्यूज़ में भलीकार आवां संझा सैयद आवां बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। सुप्रीम कोर्ट चीफ इलेक्शन कमिश्नर की मुक़ररी खिलाफ दरख्वास्त रद्द कर छॾी। जस्टिस उमर अता बंदियाल की सरबराही में बेरुकनी बेंच ॿुधणी कई। दरख्वास्त ते सुप्रीम कोर्ट रजिस्ट्रार ऑफिस जा एतराज़ बरक़रार। चीफ इलेक्शन कमिश्नर की मुक़ररी बाबत दरख्वास्त ॿुधण जोगी नाहे। सुप्रीम कोर्ट जा रिमार्क्स। जमहूरियत मुल्क की बका ऐं सलामती की ज़मानत है। पीपी क़यादत ऐं कारकुननि जमहूरियत लाइ बेमिसाल कुर्बानी ॾिनियूं। क़ाइदे अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे 1973 जो जमहूरी आइन ॾिनो। शहीद बेनज़ीर भुट्टो जमहूरियत ख़ातिर क़ैद ऐं ॾुखियनि खे मोल ॾिनो। मज़बूत जमहूरियत लाइ जमहूरी सोच अख़्तियार करणी पवंदी। अहिड़ी आइनी तरमीम सां पार्लियामेंट बाइख्तियार थी जेका जमहूरियत जी सोभ आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो जमहूरियत जे आलमी ॾियारे ते पैगाम। अॻूणे वज़ीर क़ाइम अली शाह ख़िलाफ़ शहदादपुर में ज़मीन अलॉटमेंट वारो मामलो। नैब प्रोसिक्यूटर चवे थो जवाबदार ख़िलाफ़ हिकु रेफरेंस दाख़िल थी चुको आहे। क़ाइम अली शाह ऐं ॿियनि ख़िलाफ़ रेफरेंस दाख़िल करण लाइ जांच कई पई वञे। अदालत पारां नैब प्रोसिक्यूटर सखर ते कावड़ जो इज़हार। जेकॾहिं क़ाइम अली शाह जी जांच में ज़रूरत नाहे त केस खे ख़त्म कयो वञे। नैब खे क़ाइम अली शाह खे गिरफ़्तार नाहे करणो त केस हलाइण जी ज़रूरत नाहे। जस्टिस इक़बाल कलोड़ो जा ॿुधणी दौरान रिमार्क्स। मुल्क में कोरोना वायरस की चौथी लहर कहर बणिजी वई। कातिल कोरोना विघे वधीक 73 मरीज़ फौतुनि जो अंग 26,938 थी वियो। 24 कलाकनि दौरान कोरोना वायरस जा 2,714 नवां केस रिपोर्ट। मजमूई अंग 12,12,809 थी वियो। हेल ताईं 11,08,339 मरीज़ वायरस के शिकस्त ॾेई सिहतयाब थी चुका। कराची में कहर की गर्मी जारी। गर्मी पद 40 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड। मौसमियात खाते कराची में गर्मी की शिद्दत सुभाणे ताईं जारी रहण की अकथी करे छॾी। डायरेक्टर मौसमियात चवे थो गर्मी जो ज़ोर सुभाणे शाम ताईं घटिजण जो इम्कान आहे। सिंध रेंजर्स ऐं पुलिस की कराची के इलाइक़े कोरंगी में गडियल कार्रवाई। मंशियात जो विकिरो कंदड़ जवाबदार सब्ज़ल खान गिरफ़्तार। रेंजर्स तर्जुमान चवे थो जवाबदार मंशियात हब ऐं ठटो खां कराची में सप्लाई कंदो हो। बिरिया रोड में रेलवे फाटक भरिसां 7 वरियनि जे नीगर जो लाश हथायो। फाती नीगर की सुञाणप साहिल बागड़ी तौर थी आहे। खैरपुर की ठेड़ी पाड़े में हथियारबंदनि जी फायरिंग। नौजवान मारिजी वियो। फायरिंग में नौजवान फहाद मेमण मारिजी वियो। इलाइक़े में दहकाव पकड़ियल। खड़े गवर में पुलिस लाकअप में नौजवान पुरस्कार नमूने फोती नौजवान एजाज कोरी के वारसन पारां तशद्दुद करे मारण जो इल्ज़ाम। फोती नौजवान एजाज कोरी के वारसन जो शहीद फाजिल राव चौक ते धरणो रोड ब्लॉक। पने आकिल भरसा मुबैना तौर नौजवान अगवा। सनस मोटरसाइकिल कमन जे फसल मां हथाई। ॻोठ सूमर ॾखण जो रहवासी फिदा हुसैन सूमरो गुज़िरियल राति खां घर न पहुतो। नौजवान जे वारसनि जो चवणु आहे त हिननि जी कंहिं सां का बि दुश्मनी न आहे। नौजवान खे अगवा कयो वियो आहे। मदजी में कलोड़ा मंगणे जा तकरार तां क़तल थी वियल 3 ॼणनि जे क़तल जी एफआईआर दाख़िल। अब्दुल हफ़ीज़ कलोड़ो, रमज़ान कलोड़ो, कुर्बान कलोड़ो, बशीर सुहेल, आसिफ कलोड़ो समेत 9 सुञातल ऐं 3 अणसुञातल जवाबदारनि खे नामज़द कयो वियो। 3 ॾींहं अॻु कलोड़ा मंगणे जा तकरार तां 3 ॼणा क़तल थिया हुआ। मीरपुर माथिले वेझो गुड़ इस्माइल महर में हथियारबंदनि हथां मुबैना तौर औरत अगवा। हथियारबंदनि सां मुज़ाहिमत ते औरत खंडल महर जी अमड़ ज़ख़्मी। अस्पताल मुंतकिल। औरत जे वारसनि जो चवणु आहे त महर बिरादरी सां तालुक़ रखंदड़ जवाबदारनि घर ते काह करे खंडल महर खे अगवा कयो आहे।